नसीराबाद में वापारिन का लखें रुपए जी फुर कई वही है। नुनारी पाड़े में हथियारबंद वापारी यूसुफ शेख का 5 लख रुपया फुर किया विया आहिनि। वापारी जो चवणु आहे त हथियारबंद 5 लख रुपया फुर करे फरार थी विया। नाज़रीन खे ॿुधाईंदासीं नसीराबाद में वापारिन का लखें रुपए जी फुर कई वही है। नुनारी पाड़े में हथियारबंद वापारी यूसुफ शेख का 5 लख रुपया फुर करे विया। वापारी जो चवणु आहे त हथियारबंद 5 लख रुपया फुर करे विया आहिनि। नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त नसीराबाद में वापारिन का लखें रुपए जी फुर कई वही है। नुनारी पाड़े में हथियारबंद वापारी यूसुफ शेख का 5 लख रुपया फुर करे विया। वापारी जो चवणु आहे त हथियारबंद 5 लख रुपया फुर करे विया आहिनि। नसीराबाद में वापारिन का लखें रुपए जी नाज़रीन खे ॿुधाईंदासीं फुर कई वई आहे। नुनारी पाड़े में हथियारबंद वापारी यूसुफ शेख का 5 लख रुपया फुर करे विया आहिनि। इन हवाले से तफ़सील राब्तो किया है सिंध न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी से। जी अल्लाह बख्श, अपडेट कजो। नुनारी पाड़े में हथियारबंद वापारी यूसुफ शेख का 5 लख रुपया फुर करे विया आहिनि। तफ़सील ॾिजो इन हवाले से नाज़रीन खे। नसीराबाद जो वापारी है मोहम्मद यूसुफ शेख जो मशहूर किराने जो स्टोर आसलम किराना स्टोर उता ही बे दोस्त जो पार्टनर है फिदा हुसैन चुनियो बई जना गड मोटरसाइकिल से सवार थे रोक रकम खणी प्राइवेट बैंक अलबी में जमा कराई हुई। मोटरसाइकिल से जी नूनारी महल की मेन बाजार क्रॉस करे रहा हुआ तो ब्रेकर अॻियां हिननि जी बाइक स्लो थी तो हिननि जे कट अॻ में ही फोरू लॻल हुआ जिन मोटरसाइकिल की स्पीड ब्रेकर ते स्लो ॾिसी हथियारनि के ज़ोर से हिननि खे रोके हिननि खां रोक रक़म फुर करे फरार थी विया। जेका रोक रक़म पहिरियों 5 लख ॿुधाई वई हुई ऐं हाणे हुनजे वालिद साहब तस्दीक कई आहे त इहा रक़म 5 लख न पर 8 लख रुपया हुई जेका बैंक में जमा कराइणी हुई जेका रस्ते ते फोरू फुरे विया आहिनि। वाक़ई बाद वापारियुनि मुल्क जी अहम शहर इंडस हाईवे ते धरणो हुयो आहे। वापारी बिरादरी पारां धरणो लगाया विया। उते जेके वापारी असलम शेख माशिद फलकोट में ॿिया हुया जिन जो चवणु हुयो त नसीराबाद शहर खे ॾियारियुनि जे हवाले कयो आहे। हिक न ॿिए ॾींहुं नसीराबाद में चोरी फुर जो वाक़ियो मामूल बनियल आहे ऐं पुलिस ॾोहारियुनि ते कंट्रोल करण में नाकाम वई आहे। हिननि मुतालबो कयो त जेसीं ताईं फुर थियल रक़म वापसि नथी मिले ऐं चोरनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। जी ठीक है, अल्लाह बख्श कुरैशी, वॾी महिरबानी इन हवाले सां तफ़सील ॾिना।